मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। मां हुसन अब्बास तव्हांजे ख़िदमत में हाज़िर आहियां। फ़ौती कोटा जो जेको सॼो सिस्टम आहे उहो ख़तमु थी वियो आहे। सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे हिननि बहानो बणायो आहे। सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिलो 9 सेप्टेम्बर ते आयो हुयो। उनखां अॻु में फ़ौती कोटा जा केस 3000 थियण वारा हुया ऐं बाक़ी ॿिया जेको आहे उन्हनि ते स्क्रूटिनियूं हलियूं पे, उन्हनि ते डिपार्टमेंटल बर्थिंग कमेटियुनि जा इजलास हलिया पे ऐं फ़ौती कोटा जे सिस्टम में आयल माण्हुनि हज़ारे माण्हुनि खे इहो आसिरो हो त नौकिरी मिलंदी। उन्हनि सां ॿ धक थी विया। हिकु त सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले जे आड़ में सिंध हुकूमत फ़ौती कोटा निज़ाम ई ख़तमु करे छॾियो ऐं ॿियो उन्हनि सां जेको फ़ौती कोटा जी नौकिरियूं हासिलु कंदड़ 3000 जे लॻभॻि माण्हुनि सां जेको धकु थियो आहे उहा वॾी अहम ॻाल्हि आहे। एजेंटनि छा कयो, मुख़्तलिफ़ खातनि जे एजेंटनि फ़ौती कोटा वारा जेके केस हुया उन्हनि जे लिस्टुनि खे खणी करे उन्हनि लाॻापियल माण्हुनि वटि विया। हुननि खां उन्हनि करोड़े रुपया उगाड़िया। जेकॾहिं कोई चौकीदार ऐं पटेवाले जी नौकिरी जो हुयो त उन खां 3 लख खां 5 लख ताईं रेट मुक़ररु थियल हुआ। पोइ जेको जिथे फाथो क्लर्की जूनियर क्लर्की जा जेके केस हुआ उहे 7 खां 10 लख, पोइ जेको जिथे फाथो उहे पैसा उन्हनि उगाड़ी कया ऐं उहे करोड़े रुपयनि में पैसा हुआ। हुननि जा त ताक़ निकिरी विया फ़ौती कोटा वारनि जा। उन्हनि चयो त भई हिकु त असां पैसा ॾिना आहिनि एजेंटनि खे, छो जो सिंध में को बि कमु एजेंटी निज़ाम खां सवाइ नथो थिए। तव्हांजी नौकिरी हुजे, तव्हांजी बदिली हुजे, तव्हांजो को पनो फाथल हुजे, को कमु हुजे, सरकारी खातनि में वेठल जेके वाॻू आहिनि उहे तव्हांजो को बि जाइज़ कमु पैसनि खां सवाइ नथा कनि। उन करे इहो सॼो निज़ाम पैसनि ते हले थो। इहा बदकिस्मती आहे सिंध जी, जो सिंध जी हुकूमत जेका वेठी आहे 15-16 सालनि खां उन्हनि खे पैसा खपनि था। ऐं पोइ छा थियो त उहे जेके केस आहिनि 3000 खनि उहे सभु सुप्रीम कोर्ट जे आर्डर जे आड़ में हिननि सभु लोड़े छॾिया। ऐं जेके मिसकीन माण्हू फ़ौती कोटा छा पटेवाला, चौकीदार, माली, यार ॿियो कहिड़ियूं तव्हां फ़ौती कोटा में CSS जूं नौकिरियूं पिया ॾियो, कहिड़ियूं तव्हां जेको आहे सो कमीशन पास माण्हुनि खे नौकिरियूं पिया ॾियो। इहे पटेवालियूं चौकीदारियूं हुयूं। तव्हां सुप्रीम कोर्ट जो फ़ैसिले खे जेको आहे सो ऐं उन जज जे फ़ैसिलो कयो, कुदरत वारे उनखे वेॾो ज़लील कयो, लंडन में जूता खाधई। त सूरत हाल इहा आहे त जेके फ़ौती कोटा में इंतज़ार में वेठल माण्हू हुया जिन खे आसिरो हो त यार पटेवाली मिलंदी, 40-50 हज़ार मिलंदो, घर जो चुल्हो हलंदो, को सिस्टम सिधो थींदो ऐं माण्हू इन आसिरे में ख्वाब सजायो वेठा। पटेवाली चौकीदारी इन्हनि जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया थिए थी। उनखे बि सिंध हुकूमत ख़तमु करे छॾियो ऐं चीफ सेक्रेटरी साहिबु कानून ऐं आइन वारी वज़ारत हणी उन जा धाणा कढी छॾिया। एजेंटनि करोड़े रुपया कमाया, उहे वापसि केरु कंदो? एजेंट त सवाल इहो त पीउ जो कफ़न बि वापसि कोन्हनि कंदा, खाई वेंदा आहिनि, एॾा हरामी आहिनि त किथां वापसि थींदा? फ़ौती कोटा वारनि माण्हुनि सां जेको वॾे में वॾो ज़ुल्म थियो आहे उनजो अज़ालो केरु कंदो? छा इहे हज़ारे ख़ानदान रोडनि ते अचनि, इहे हज़ारे ख़ानदान एहतिजाज कनि? उन्हनि वटि त खाइण जे लाइ मानी कान्हे का, उहे वञनि काॾे? ज़ुल्म वॾो थियो आहे। फ़ौती कोटा जे सिस्टम ते नज़रसानी केरु कंदो? सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले खे हिननि अहिड़ी त अड़ ॾिनी आहे जो हाणे माना फ़ौती कोटा जे सिस्टम ते त ॻाल्हि ई थियणी नथी थी सघे। वधीक पंहिंजनि चूंडियल नुमाइंदनि खां कोई पुछे त असां सां एॾो वॾो ज़ुल्म छो थियो आहे।